अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु कुझु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां अज़ीज़ सांगी जो। अज़ीज़ सांगी केतिरा ई सिंधी ड्रामनि खे डायरेक्ट कयो आहे, यानी 3 ड्रामा हुनजी ज़िंदगी में डायरेक्शन में आहिनि, पर 3 ड्रामा हिट खां हिट थिया आहिनि। सो उहे कहिड़ा ड्रामा आहिनि तव्हांखे ॿुधायां पियो। उन खां बाद में तव्हांखे इहो बि ॿुधायां पियो अज़ीज़ सांगी अॼुकल्ह किथे पियो गुज़ारे, अॼुकल्ह कहिड़ी ज़िंदगी पियो गुज़ारे ऐं हाणे ड्रामा छो न पियो करे। सभु ॻाल्हि अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुमि। सो महिरबानी करे तव्हां असांजे हिन चैनल ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर ज़रूरु कजो। अज़ीज़ सांगी जो पहिरियों ड्रामो हुयो वक़्तुल वजूद, जेकी अज़ीज़ सांगी जंहिंखे बहितरीनु डायरेक्शन ॾिनी। तक़रीबन उहो ड्रामो हिकु क़िस्त खां 34 क़िस्त ताईं हलियो। उन खां बाद में ॿियो ड्रामो अज़ीज़ सांगी जो जेको हुयो पत्थर दुनिया हुयो, जेको हिकु क़िस्त खां हलियो ऐं तक़रीबन 950 क़िस्तनि ताईं हलियो, जेको A1 हलियो ऐं बहितरीनु हलियो। ऐं उन तक़रीबन वॾनि अदाकारनि खे, नंढनि अदाकारनि खे जेको आहे वॾो अदाकार बणायो। उन ड्रामे जे करे केतिरा ई सिंध जा अदाकार मशहूरु थिया ऐं बाक़ाइदे A1 ड्रामो ठहियो। ऐं उन खां बाद में तव्हांखे ॿुधायां त अज़ीज़ सांगी जो जेको हाणे ड्रामो कारो सिज ख़तमु थी वियो, कारे सिज में अज़ीज़ सांगी डायरेक्शन ॾिनी हुई ऐं तक़रीबन उहो बि A1 रिकॉर्डिंग थियल हुयो ऐं A1 हुनखे डायरेक्शन ॾिनल हुई। उन खां बाद में तव्हांखे ॿुधायां अज़ीज़ सांगी हिन वक़्तु किथे पियो गुज़ारे। सो दोस्तों अज़ीज़ सांगी जी ॻाल्हि पिया तव्हांखे कयूं त अज़ीज़ सांगी हिन वक़्तु रोपोश ज़िंदगी पियो गुज़ारे। जीअं त इहे हिकिड़ी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त जीअं त मतिलबु अज़ीज़ सांगी खे जेको आहे मतिलबु उन ते सरासर इल्ज़ाम ॾिना विया आहिनि त उन माना जेको आहे कुझु खून कयल आहिनि उन जा। त इहो हिकु मिसाल कंहिंखे जेको आहे मतिलबु उनखे सरेआम बदनाम या उन ते इहे इल्ज़ाम आहिनि। सो उन लाइ इहे हड़ताल वग़ैरह बि कराया विया हुआ 2019 में। सो दोस्तों इंशाअल्लाह उमेद आहे अज़ीज़ साहिबु हिकु दफ़ो ॿीहर सुठी तरह गुज़ारींदो ऐं सुठा ड्रामा ॾींदो।